सुप्रीम कोर्ट एक भेरो बीहर पाकिस्तान तहरीक इंसाफ के क़ौमी असेंबली में वापस वञण जो मशवरो ॾेई छॾियो। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जी सरबराही में बरुकनी बेंच PTI मेंबरनि जी क़ौमी असेंबली मां इस्तीफ़ा जी मरहलेवार मंसूरी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी कई। सुप्रीम कोर्ट PTI खे मरहलेवार इस्तीफ़ाउनि जी मंसूरी ख़िलाफ़ दरख़्वास्त तयारु करण जो हिकु ॿियो मौक़ो ॾींदे चयो आहे त मरहलेवार इस्तीफ़ाउनि जी मंसूरी बाबति हाई कोर्ट जो हुकुम वाज़े आहे। स्पीकर जो मरहलेवार इस्तीफ़ाऊं क़बूल करणु क़ानूनी आहे। चीफ जस्टिस पाकिस्तान उमर अता बंदयाल रिमार्क्स ॾींदे चयो त अवाम तव्हांखे 5 सालनि लाइ चूंडियो आहे। PTI पार्लियामेंट में पंहिंजो किरदारु अदा करे। पार्लियामेंट में किरदारु अदा करणु असुलु फ़र्ज़ु आहे। जस्टिस उमर अता बंदयाल चयो त हिन वक़्तु करोड़े माण्हू ॿोॾि सबबि बेघर आहिनि। ॿोॾि मुतासिरनि वटि न पीअण लाइ पाणी आहे, न खाइण लाइ मानी। ॿाहिरि मुल्कनि मां माण्हू मुतासिरनि जी मदद लाइ अची रहिया आहिनि। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।